अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई आहे जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। कोट गुलाम मोहम्मद वेझो फुरन ऐं ॻोठाणनि विच में मुक़ाबिलो। उमरकोट ऐं सामरस जो तालुक़ रखंदड़ फुरू रजब नोहाणी मौक़े ते मारिजी वियो, जॾहिं त संदसि साथी फुरू फिदा वल्द याकूब टंगड़ी सख़्त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त टियों फुरू अहमद नोहाणी फ़रार थी वियो। वाक़े जी ॼाण मिलण ते SSP मीरपुरख़ास शब्बीर अहमद सेटार वाक़े वारे हंधि पहुतो। वाक़े बाद मीरपुरख़ास पुलिस पार्टी DSP अंडर टेरानी तलाल काइम खानी DSP CIA फज़ल हक़ चांडियो बि वाक़े वारे हंधि पहुची विया। SHO कोट गुलाम मोहम्मद हक़ नवाज़ जुणे जो जुडो SHO शाहनवाज़ ख़ासकली बि बर वक़्त पहुतो। SSP शब्बीर सेटार ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जी बर वक़्त कार्रवाई सां हिकु फुरू मारिजी वियो। फुरन जे कब्ज़े मां फुर कयल मोटरसाइकिल, कैश रक़म ऐं हथियार हथ कया विया आहिनि। फुरन हिकु ॻोठाणो उमर भट्टी खे बि ज़ख़्मी कयो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।